बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। कॾहिं कॾहिं पंहिंजनि जो ॾाढो ॾुख थींदो आहे। कॾहिं कॾहिं पंहिंजनि जो ॾाढो ॾुख थींदो आहे जॾहिं उस्तादनि जी बेअदबी टिकटॉकर कंदो आहे। जॾहिं उस्तादनि जी बेअदबी टिकटॉकर कंदो आहे। जॾहिं अदब सेखारींदड़ जी को बेअदबी कंदो आहे। उन्हनि अदबनि खे शायदि ख़बर न आहे त उस्तादनि जी इज़त छा हूंदी आहे। मंज़ूर चना इज़त वारो जवान इज़त ऐं अदब जी ॻाल्हि कंदो आहे। भली केर बि हुजे उहो इंसान बदनसीब हूंदो आहे। प्यारा दोस्तो, अॼु असां तव्हांखे सिंधी तालीम जे बारे में कुझु ॻाल्हियूं ॿुधाईंदासीं। सिंधी तालीम जी हासिल करण जे लाइ पहिरियां ई त असांखे पटीअ जो सहारो वठिणो पवंदो आहे। जेका हिकु पटी हूंदी आहे, असांजी सिंधी पटी हिकु आहे ऐं उन में 52 अखर आहिनि। उन जा 10 आवाज़ आहिनि। जेसि ताईं उहे 10 आवाज़ न ईंदा तेसि ताईं असां न लिखी सघंदासीं, न पढ़ी सघंदासीं। तंहिंजे करे पहिरीं असांखे ज़हन में इहा ॻाल्हि विझणी आहे त असां जेको आहे सो पहिरीं पटी जा अखरनि जा नाला यादि कयूं। अखरनि जा नालनि यादि करण खां पोइ आवाज़ यादि कयूं। आवाज़ यादि करण खां बाद में पोइ वरी आवाज़नि मां लफ़्ज़ ठहंदा आहिनि। लफ़्ज़नि मां वरी जुमिला ठहंदा आहिनि। जुमिलनि मां वरी इबारतूं ठहंदियूं आहिनि। इबारतुनि मां पोइ वरी कहाणियूं ठहंदियूं आहिनि। कहाणियुनि मां वरी किताब लिखिबा आहिनि। इहो ई अॼु तव्हांजी थोरी घणी ॻाल्हि। इन ॻाल्हि खे असांजो यूट्यूब ते चैनल हली रहियो आहे, सिंधी तालीम उस्ताद मंज़ूर अली जे नाले सां। उनखे लाइक कयो, शेयर कयो, फॉलो कयो त जीअं वधीक असां कमु कयूं।